अहम ख़बर मां इस्लामाबाद करियूं आगाह कयूं। इस्लामाबाद पुलिस तहरीक इंसाफ़ जे अॻवान फवाद चौधरी खे लाहौर मां गिरफ़्तार करे वरितो आहे। फवाद चौधरी खे ठोकर न्याज़ बेग भरिसां संदसि घर मां गिरफ़्तार कयो वियो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जी फ़रियाद ते कोहिसार थाणे में केस दाख़िल कयो वियो हो। फवाद चौधरी जो राहदारी रिमांड लाहौर जी अदालत मां वरितो वेंदो। अहम ख़बर मां ॾियूं पिया। इस्लामाबाद तहरीक इंसाफ़ अॻवान फवाद चौधरी खे लाहौर मां गिरफ़्तार कयो वियो आहे। फवाद चौधरी खे ठोकर न्याज़ बेग भरिसां संदसि घर मां गिरफ़्तार कयो वियो आहे। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जी फ़रियाद ते कोहिसार थाणे में केस दाख़िल कयल हुयो। ख़बर मां ॾियूं पिया। ज़रियनि जो चवणु आहे त फवाद चौधरीअ जो राहदारी रिमांड लाहौर जी अदालत मां वरितो वेंदो।